पहिरीं एमसी पारां अप्रूव ॾिना ऐं हाणे जेका IHS वारनि खां उन्हनि जा बि काफ़ी असां वटि अची चुका आहिनि। कीअं था महसूस कयो चाचा? अॻे खां बहितर आहे। मेडिसिन भी थोड़ी घट थी अचे, माना काफ़ी थोड़ी जे मेडिसिन त अञा काफ़ी पेशेंट अचनि शुरू। सही अस्पताल सही है, सफाई जो माहौल तमाम सुठो है, डॉक्टर सुठी तरह ॾिसनि था, दवाऊं ॾियनि था। पर हींअर हिकिड़ो मलेरिया या इहो बुखार जो हले पियो न, उनजो ख़ासि करे दवाउनि जो असरु कोन पियो थिए। हाँ, डॉक्टर मुश्ताक अली, हेल्थ फोकल पर्सन, RHCBD काका। भलेनो काका सेहत मर्कज़ हाणे 24 कलाक ॻोठाणनि खे सिहत जूं सहूलियतूं मुहैया करे रहियो आहे। इलाइक़े जे 25,000 जे लॻभॻि आबादीअ खे IHS जे इंतज़ाम हेठि हलंदड़ हिन रूरल हेल्थ सेंटर में डॉक्टरनि, लेडी डॉक्टर समेत पैरामेडिकल स्टाफ, लेबॉर्ट्री ऐं एम्बुलेंस सर्विस बि मौजूदु आहे। PT काका हेल्थ सेंटर जे MS डॉक्टर यार मोहम्मद गावठी ऐं डॉक्टर मुश्ताक अहमद मीडिया टीम खे ॿुधायो त अच्छा, ही जेका आहे सिहत जो हिकिड़ो क़ौमी इदारो आहे IHS इंटीग्रेटेड हेल्थ सर्विसिस पाकिस्तान। इन गुज़िरियल 2 सालनि खां वठी सिंध जा जेके रूरल हेल्थ सेंटर या ॻोठाणा सिहत मर्कज़ आहिनि, तक़रीबन सिंध जे 20 ज़िलनि जा 111 हेल्थ सेंटर, उन्हनि खे जेको आहे उन्हनि में बहितरी आणण जे लाइ, उनखे रिफॉर्म करण जे लाइ उते जेके बुनियादी सिहत सहूलियतूं आहिनि, जी डॉक्टर्स, लेडी डॉक्टर्स, लेबॉर्ट्रीज़, अल्ट्रासाउंड, एक्सरेज़ ऐं ॿियूं जेके बि बुनियादी ज़रूरतूं जेके हेल्थ सेंटर लाइ ज़रूरी आहिनि, जीअं एम्बुलेंस सर्विसिस हुजे, उनखे जेको आहे उन रेगुलर कयो आहे। ऐं असां सम्झूं पिया, हीउ इदारो सम्झे थो त हीअ जेके ॻोठाणा सिहत जा मर्कज़ आहिनि, हिते डिघो अरसो इहे नज़रअंदाज़ थियल रहिया आहिनि। उते जेको आहे माण्हुनि खे न त सही नमूने दवाऊं मिलनि थियूं, न उन्हनि जो सही इलाजु थियो थिए, न ई उन्हनि खे जेके आहिनि एमरजेंसी जी सूरत में का डिलीवरीज़ या इन क़िस्म जो जेको आहे माउ ऐं ॿार जी सिहत जो को बंदोबस्तु हुयो। त इहे सभु जेके शयूं हुयूं जिन डिघे अरसे खां वठी सिंध जा माण्हू, सिंध जा ॻोठ जेके आहिनि, इन जो मुतालबो कंदा पिए रहिया। उन जी पूराई जे लाइ ही हिकिड़ो इनिशिएटिव वरितो वियो आहे, पहलकारी कई वई आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सिंध जे हिन सभिनी रूरल हेल्थ सेंटर ऐं ख़ासि तौर ते अॼु जेको हिते BD काका हिकिड़ो नंढो ॻोठु आहे, जंहिंजी आदमशुमारी तक़रीबन 20,000 खनि आहे। ऐं हिते फ़क़ति नंढी हिकिड़ी OPD हलंदी हुई, ऐं काफ़ी हिते जेको आहे उन हेल्थ सेंटर ते काफ़ी जेके शयुनि जी खोट हुई। त उनखे IHS जॾहिं टेक ओवर कयो आहे गुज़िरियल 1 साल खां वठी, त उते हाणे बाक़ाइदगी सां डॉक्टर बि आहिनि, उते लेबॉर्ट्री बि आहे, 24 कलाक जेको आहे एमरजेंसी में जेके मरीज़ अचनि था, ख़ासि तौर ते जेके अमल वारियूं औरतूं आहिनि या ॿार आहिनि, उन्हनि जूं जेके आहिनि डिलीवरीज़ जो बंदोबस्तु कयल आहे। त इहे सभु शयूं जेके आहिनि आस्ते आस्ते बहितर थींदियूं पियूं वञनि। असां सम्झूं था फ़क़ति दवाऊं ऐं डॉक्टर ऐं लेबॉर्ट्रियूं जेके आहिनि, इहे माण्हुनि जी सिहत खे बहितर नथियूं करे सघनि, पर माण्हुनि खे सिहत सुजाॻी बि ॾिजे। इन करे असांजे हिन इदारे जे पारां माण्हुनि खे सिहत जे बारे में जेके बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि ॿुधाइण जी कोशिशि कजे थी। साफ़ु पाणी जी जेको आहे उहा मुयसरी ज़रूरी आहे। माण्हुनि खे जेको आहे वैक्सीनेशन या टुकनि जी जेका आहे उन जे बारे में आगाही ॾियणु ज़रूरी आहे। त जॾहिं माण्हू सिहत जे बारे में पाण सुजाॻ थींदा, पंहिंजी शयुनि जो उन्हनि खे जॾहिं अदारक थींदो, तॾहिं ई जेको आहे हिकिड़ा बहितर ऐं सिहतमंद शहरी थी सघनि था। पहिरीं एमसी पारां अप्रूव ॾिना ऐं हाणे जेका IHS वारनि खां उन्हनि जा बि काफ़ी असां वटि अची चुका आहिनि इंस्ट्रूमेंट। एस्ट्रलाइजेशन वग़ैरह ओप्स जो सभु कुझु सही थियो आहे पहिरीं खां, ऐं डिलीवरीज़ जो कुझु हाणे बहितर थियो आहे पहिरीं खां। त आहिस्ते आहिस्ते इंशाल्लाह थींदो। पहिरीं इवनिंग ऐं नाइट कोन हुयूं शिफ्टूं, हाणे त इवनिंग नाइट में पहिरीं त पेशेंट खे कुझु ख़बर पइजी वई आहे, जेके असां वटि अचनि था डिलीवरीज़ वग़ैरह लाइ, या जनरल पेशेंट OPD सुबुह मॉर्निंग में काफ़ी अचे थी, काफ़ी ॾिसूं था पेशेंट। काफ़ी तब्दीलियूं आयूं आहिनि IHS सां। असांखे अञा ज़रूरतूं कुझु आहिनि जेके असांजूं खे मुहैया कयूं वञनि। मेडिसिन भी थोड़ी घट थी अचे, माना काफ़ी थोड़ी जे मेडिसिन त अञा काफ़ी पेशेंट अचनि शुरू कनि। मरीज़ वधिया आहिनि त दवाउनि जी बि जेका आहे पेशेंट जो त रेशो वाकई वधियल आहे, त मेडिसिन बि हुजनि। लेकिन लेबॉर्ट्री जूं जेके टेस्टूं आहिनि उहे पहिरीं कोन थींदियूं, हाणे थियनि थियूं। HB थिए थी, ब्लड CP वग़ैरह थिए थी, यूरिन मां जो प्रेगनेंसी टेस्ट वग़ैरह थिए थी असां वटि हाणे काफ़ी। हाँ, डॉक्टर मुश्ताक अली, हेल्थ फोकल पर्सन, RHCBD काका। हिते असांजे फैसिलिटी IHS जे अचण खां पोइ तमामु बहितरी थी आहे, काफ़ी कमनि में इम्प्रूवमेंट भी आई है। ऐं कुझु असांजूं अञा वधीक ज़रूरतूं आहिनि, मसलन सोलर
यानी बैकअप सिस्टम असांखे खपे, जंहिंजे लाइ असांखे सोलर सिस्टम जी शदीद ज़रूरत आहे। ऐं उन खां नंबर ॿी ॻाल्हि जेका आहे आर ओ प्लांट हिते, यानी साफ़ पाणी पीअण जे लाइ असांखे माना ॿाहिरां परे खां भरे अचिणो थो पए। जंहिंकॾहिं उहो आर ओ प्लांट जल्दी मुहैया थी वञे त तमामु बहितर थींदो। कहिड़ियूं शयूं डॉक्टर साहिब हिते आहिनि मौजूदु माण्हुनि जे लाइ? मौजूदु माण्हुनि जे लाइ फैसिलिटीज़ OPD आहे, एमरजेंसी बि आहे, ऐं उन खां सवाइ मैटर्निटी जे हिसाब सां हाणे माना असांजूं 3 शिफ्टूं हली रहियूं आहिनि। सुबुह ऐं IH जे अचण खां पोइ इहे शुरू थियूं आहिनि, न त असां सिर्फ़ु माना 6 कलाक सेंटर हलंदो जेको हाणे 24 थी वियो आहे। ऐं असांजूं लेबॉरेटरी सर्विसिस जेके अॻे तमामु निगलिजिबल हुयूं, हाणे उन में असां वटि माना ब्लड ग्रुप थिए थो, हेमोग्लोबिन % वग़ैरह ऐं प्रेगनेंसी टेस्ट, यूरिन PR ग्रुपिंग थियनि। एम्बुलेंस वग़ैरह जो? एम्बुलेंस असांजी सेट आहे ऐं अवेलेबल हूंदी आहे, वर्किंग कंडीशन में आहे। लेडी डॉक्टर बि आहे? लेडी डॉक्टर आहे, हा, पर असांखे अञा कुझु माना उन हिसाब सां अल्ट्रासाउंड वग़ैरह उन्हनि जी ज़रूरत आहे। ये जो अॼुकल्ह आमतौर चवंदा त जेके ड्यूटियूं कनि थियूं LHPs उन्हनि खे टाइम ते पगार नथा मिलनि पिया, छा इहो मामिलो आहे? असांजो थी वियो हाणे, हल थी वियो? खुली वियूं, बाक़ी अञा 76 छोकिरियूं डिस्ट्रिक्ट में रहियल आहिनि जंहिंजा मसइला आहिनि पंहिंजाई डॉक्यूमेंट्स जा, उन्हनि जो आईडी कोन थी, उन्हनि जी पगार रुकी पयूं आहिनि, बाक़ी सभिनी जा मसइला हल थी विया। हिन जनवरी में त 2 तारीख़ ते सभिनी जी माना सैलरी अची वई हुई, हाणे वरी फेब्रुअरी में ॾिसजे त अचे थी या कोन थी अचे, जे अची वई त पोइ परमनेंट थी वियासीं। अच्छा, हीउ जेको इदारो आहे IHS जीअं आयो आहे, उन खां पोइ तव्हांखे कहिड़ी माना तब्दीली महसूसु थी थिए, इहो थोरो ॿुधायो। कीअं था महसूसु कयो चाचा? अॻे खां बहितर आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं बहितर थियूं? दवा जे लाइ, माण्हुनि जे लाइ, सहूलियत जे लाइ, सभु कंहिंजे लाइ अॻे खां बहितर आहे। वेझो आहे, असांखे पसकरी लाइ वेझो आहे। कॾहिं को एम्बुलेंस वग़ैरह जी ज़रूरत महसूसु थी? घणी न एम्बुलेंस जी ज़रूरत आहे, सही थोरो घणो स्पीड लाइ हुअणु ज़रूरी आहे। तव्हां ॿुधायो। सही थियो आहे? कहिड़ी कहिड़ी शइ सही थी आहे? हर शइ सुठा। अच्छा, डॉक्टर अचनि था, ड्यूटी सही ॾियनि था, माण्हुनि सां सुठे नमूने ॻाल्हाइनि था, छिड़बूं त कोन था ॾियनि? न। तव्हां केतिरे अरसे खां हिते अचो था दवा वठणु? अच्छा, कीअं आहे माना दवाऊं मिलनि थियूं टाइम ते कि सही नमूने आहे? सॼो इलाज जो बंदोबस्तु सही आहे? छा छा सही थियो आहे? साईं अस्पताल सही आहे, सफ़ाई जो माहौल तमामु सुठो आहे ऐं डॉक्टर सुठी तरह ॾिसनि था, दवाऊं ॾियनि था। पर हींअर हिकिड़ो मलेरिया या इहो बुखार जेको हले पियो न, उनजो ख़ासि करे दवाउनि जो असरु कोन पियो थिए। त महीनो ॾेढ थी विया या 2 महीना थी विया आहिनि, जेके दवाऊं मिलनि पियूं हिते या ॿियनि अस्पतालनि में, उहो तकलीफ़ फ़ाइदो न पियो ॾिए, बुखार ते कंट्रोल पिए थी, ख़बर न आहे हिते उहे दवाऊं मिलनि थियूं। अब्दुल वाहिद उमरानी, सोच TV न्यूज़ सईदाबाद।